जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं सिंध प्रेस क्लब आदलपुर में, जिते फैज़गंज सां वास्तो रखंदड़ प्रेमी जोड़ो अचे तो मौजूद हो। प्रेमी जोड़े सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक जो छा चवणु आहे। जी तव्हां कहिड़े शहर जा आहियो? असां करूंडी शहर जा। छा मसइलो आहे? असां पाण में शादी कई आहे, पसंदि जो परिणो कयो आहे रमतला सोलंकी मेघ सां। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो रमतला। तव्हां कंहिंजा पुटु आहियो? मां गुलाम अब्बास, कहिड़े ॻोठ जा आहियो? करूंडी शहर, तालको फैज़गंज। अच्छा, छोकिरीअ जो छा नालो आहे? मेघ। उन वारद जो छा नालो आहे? मोहम्मद अयूब। तव्हांजे कंहिंमां ख़तरो आहे? असांखे सिजावल सियाल ऐं रफ़ीक सोलंकी हिन मां ऐं शेमीर मां ख़तरो आहे। छोकिरी जी ज़ात छा आहे? सोलंकी। अच्छा, हाणे तव्हां कंहिंसां मुतालबो कंदो? इहे असां मुतालबो इहो ई था करणु चाहियूं, असां पंहिंजे थाणे जी हद जे उनजी अपील था कयूं त असांखे मतिलबु घणो नुक़सानु न पुॼाइनि। असां पाण शादी कई आहे, पसंदि जी कई आहे। अच्छा, बिरादरी कहिड़े कहिड़े माण्हू ख़तरो आहे तव्हांखे? बिरादरी इन सिजावल सियाल मां ऐं रफ़ीक सोलंकी ऐं शेमीर मां असांखे ख़तरो आहे। छा पुटु नालो आहे तव्हांजो? मेघ। हा, कहिड़े इलाइक़े जा? करूंडी जा। अच्छा, तव्हां छा मुतालबो आहे, छा मसइलो आहे? असां शादी कई आहे कोरट में। कहिड़ी कोर्ट में शादी कई तव्हां? इन में घोटकी कोरट में। अच्छा, तव्हांजी पहिरियां शादी थियल हुई? जी थियल आहे। उनजी तलाक थियल आहे तव्हां सां? जी 6 महीना थियल अथसि। अच्छा, हाणे तव्हां जेको आहे त हिन सां जेको आहे त प्रेमी जोड़े सां प्रेमी सां शादी कई आहे, जी तव्हां हिन मां मुतमिन आहियो, ख़ुशि आहियो? जी पसंदि जी शादी कई आहे। हाणे तव्हांखे पोयां कंहिंमो ख़तरो आहे? ख़तरो आहे हिकिड़ो सिजावल सियाल मां, ॿियो शेमीर मां, ॿियो रफ़ीक मां। अच्छा, तव्हां कहिड़े इलाइक़े जा हो? असां करूंडी जा। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? उहे तंग था कनि, माना उन्हनि खे चओ महिरबानी करे असांखे तंग न कनि। माना मुंहिंजे सावरनि खे धमकियूं था ॾियनि त जेको आहे माना असां ॿधाईंदासीं, हीअं कंदासीं, माना वापसि ॾियो छोकिरी। त उन्हनि खे चओ छोकिरी त को मां वेंदमि ई न, माना उन्हनि वटि वापसि। महिरबानी करे तंग न कनि, न कोई मुंहिंजे मुड़ुस खे तंग कनि, न कोई मुंहिंजे सावरनि खे। जी नाज़रीन, मौजूदु फैज़गंज जे इलाइक़े करूंडी वासियुनि जी जेको प्रेमी जोड़नि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त बिरादरी जा जेके ऐं हिकु सियाल बिरादरी सां वास्तो रखंदड़ माण्हू ॿुधाइनि था, जंहिंखां उनखे जानी माली ख़तरो आहे। ऐं छोकिरी सां जेका ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो नालो महक आहे, उनजो चवणु आहे त अॻुणो मुड़ुसु हुयो, उन सां मां शादी कई, उन खां 6 महीना ज़बानी जेका आहे उहा मां तलाक उन खां वठी चुकी आहियां। हिननि ॿिन्हिनि जेको आहे त SSP ख़ैरपुर सां गॾोगॾु DIG सखर खां मुतालो कयो आहे। असांखे तहफ़ुज़ ऐं ज़िंदगी बचाइण लाइ तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं बासर माण्हुनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।